इस्लामाबाद में मीडिया के हफ्तेवार ब्रीफिंग दींदे नफीस ज़करिया चयो त भारत पाकिस्तान जो पाड़ेसरी मुल्क है, खिते जी सलामती के यकीनी बनाइण लाइ मसला हल करना पवंदा। उन चयो त भारतीय काबिज़ फौज कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रही है ऐं हुर्रियत अॻवाननि खे नज़रबंद कयो वियो आहे। संदसि चवणु हो त पाकिस्तान ऐं भारत विच में लाॻापन जो बुनियादी मसलो कश्मीर आहे, जेको ॻाल्हियुनि ज़रिए हल करणो पवंदो। परदेही तर्जुमान नफीस ज़करिया चयो त 5 ॾींहनि दौरान भारत में 6 कश्मीरियुनि खे शहीद ऐं 6 खां वधीक खे ज़ख़्मी कयो वियो आहे। उन चयो त हुर्रियत क़यादत क़ैद में आहे ऐं खेनि दवाऊं बि फराहम न पियूं कयूं वञनि। कश्मीरियुनि जी ख़ुदि इरादियत जे हक़ लाइ जेदोजहद केतिरे ई अरसे खां जारी आहे। संदसि चवणो त काबिज़ फौज वालारियल कश्मीर में ताक़त जो अजाई इस्तेमालु कयो ऐं हाणे बि करे रही आहे। नफीस ज़करिया चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान जी कोशिशुनि जी सदाईं अमेरिका साराह कई आहे। उन चयो त अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान दहशतगर्दी खे गॾिजी मुंहुं ॾियण ते इतफ़ाक़ कयो आहे। संदसि चवणो हो त भारत सीपैक रिथा जी मुखालफ़त कई आहे। इत्तेहादी सपोर्ट फंड अमरीकी इमदाद न पर दहशतगर्दीअ जे ख़ात्मे जूं अदायगियूं आहिनि। संदसि चवणो त अमरीका जो हिज़्बुल मुजाहिदीन ते पाबंदी वारो फ़ैसिलो मायूस कंदड़ आहे। परदेही तर्जुमान नफीस ज़करिया चयो त पाकिस्तान में 70हों आज़ादी जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। चीनी सऊदी हवाई फ़ौज जे जथनि जी तक़रीब में शिरकत कई, जेका अहम हुई। हुन चयो त लेफ्टिनेंट कर्नल रिटायर्ड हबीब ज़ाहिर खे भारत खणी वञण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि, पर नईं दिल्ली सरकार तरफ़ां अञा हाकारी जवाब न मिलियो आहे।